بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله ही फ़ज़ाइल अल-अमाल जेको असांजो बरनामज आहे सुबुह जो हल्की नसीहत अल्लाह ताला असांखे तव्हांखे हिम्मत ॾिए जो इन नसीहतनि ते अमल कयूं ऐं यादि कयूं ऐं पंहिंजे अहल औलाद खे घर वारनि खे या दोस्तनि खे सभिनी खे सेखारियूं। पहिरियों ई फ़ज़ाइल अल-अमाल आहे छा? ही पहिरियों हिसो मुंहिंजो 35 हिसो आहे, 35 हिसो इंशा अल्लाह क़बूल करे। ऐं ही फ़ज़ाइल अल-अमाल असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ खां चए थो त हिन शइ ते अमल कयो, हिन शइ ते पकड़ियो, हिन शइ में तव्हांखे फ़ाइदो आहे, हिकिड़ी शइ खां झलींदो आहे ॿी शइ ते चवंदो त अमल कयो, त अल्लाह ताला असांखे हिम्मत ॾिए त हीअ शयूं असीं सिखूं ऐं हिन ते अमल कयूं। फ़ज़ाइल अल-अमाल जेको हीअ असांजो 35 हिसो आहे, हीअ असीं हिकिड़ी हदीस आणींदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमें असांखे हिन दुनिया जी असांखे ॿुधाए थो त हीअ छा आहे। ही उलमा लिखनि था फ़ज़ाइल अल-अमाल में फ़ी बयान अन फ़ज़ल दुनिया, ही दुनिया जो फ़ज़ल इन्नमा हुवा बिज़िक्रिल्लाह। अल्लाह हिन दुनिया में जेको बहितर में बहितर शइ जेकी आहे अल्लाह खे जेकी वणे थी उहे कहिड़ियूं आहिनि? उहा बिज़िक्रिल्लाह वल अमल सालिह वल इल्म। इहे इंसान जेको हिन दुनिया में जेकी शइ अल्लाह से सॼी दुनिया में जेकी शइ वणे थी उहा अल्लाह जो ज़िक्र ऐं अमल सालिह अमल वल इल्म ऐं इल्मु जेको हीअ असीं पढ़ायूं था या पढ़ूं था या सिखूं था। सभई तालिब इल्म ऐं जीअं सॼी जेसिताईं ज़िंदगी आहे त इंसानु पियो सिखे। इहे कॾहिं न चए त मां हाणे सिखी तयारु थी वियुसि, न न, कॾहिं बि इंसानु जेसिताईं वञी क़ब्र में सुम्हंदो अञा सिखंदो पियो। हीअ असांजो शेख बिन बाज़ मुफ़्ती हो 90 साल उमिरि जो, त बि चवंदासीं त असीं तोखे आलिम चई सघूं था त चवंदो त न न ईअं न चओ मूंखे, मां अञा तालिब इल्म आहियां। त अॼुकल्ह पाकिस्तान में ॾिसो अल्लामा फ़हामा वेही एॾा लक़ब, सॼो पनो पढ़ंदे त रुॻो हिननि जा लक़ब तौबा ॼण की बसि पहुची विया जन्नत ॾे। ऐं इहा शइ हिकिड़ी ग़लति आहे, इंसानु मदह एतिरी न करे। हीअ हिते हदीस असीं हिकिड़ी जेके आणियूं था त उहा आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, तिरमिज़ी आहे, हदीस सही आहे। त उते नबी करीम चए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो हबीब अला इन दुनिया मलऊन, हिन दुनिया सॼी ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो लानत आहे। अला इन दुनिया मलऊन, ऐं नबी करीम चए थो सॼी दुनिया ते लानत आहे। मलऊनुन मा फ़ीहा, जेकी शइ हिन में आहे सभु उन्हनि ते बि लानत आहे। इल्ला ज़िक्रुल्लाह तआला वमा वालाहु आलिमुन औ मुतअल्लिम। ॾिसो दुनिया सॼी ते अल्लाह रसूल जी लानत। ॾिसो ही बंगला, ही छा दुनिया में जेके असांजा मॉल बाज़ारियूं पार्क रोड रस्ता ट्रेनूं जहाज़, असां सभु हिन खे अलाए छा छा सम्झो वेठा आहियूं। पर अल्लाह रसूल छा थो चए? नबी करीम चए थो अला इन दुनिया मलऊन, ही दुनिया सॼी मलऊन आहे, लानत आहे हिन दुनिया ते। पर बाक़ी ऐं मलऊन मा फ़ीहा, लानत आहे उन जेके शयूं हुन दुनिया में बि रहनि थियूं सभिनि ते लानत आहे। लानत पहिरियां माण्हू ॿुधाइजो नबी करीम जेके बि हदीसुनि में अचे थो त लानत आहे हुअ तर्दु मिन रहमतिल्लाह। हिकिड़ी लानत अहिड़ी शइ आहे जेकी यानी अल्लाह जे रहमत खां ॿाहिरि निकिरी वञे। त नबी करीम हिते चए थो मलऊन मा फ़ीहा, हिन जेके दुनिया में शयूं बि आहिनि उन्हनि ते बि लानत आहे। पोइ बसि इस्तिथना थी, इस्तिथना यानी जेके शयूं बचियल आहिनि इन लानत मां। हाणे उहो ॿुधाईंदो असांजो साईं त कहिड़ी शइ बचियल आहे। इल्ला, नबी करीम ॾिठो इल्ला यानी सिर्फ़ु इल्ला ज़िक्रुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र, वमा वाला ज़िक्रुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र ऐं जेकी उन शयूं गॾु आहिनि। मिसाल क़ुर पढ़ण बि उहो अल्लाह जो ज़िक्र आहे, निमाज़ बि पढ़णु उन जो ज़िक्र आहे, ऐं सदको करे थो उहो बि ज़िक्र आहे, जिहाद करे थो इहो बि ज़िक्र आहे। इल्ला ज़िक्रुल्लाह वमा वाला, यानी जेके अल्लाह जे ज़िक्र सां शयूं ॿियूं शामिलु थियनि थियूं इहे वमा वाला। पोइ वरी इन खां वधीक ॿिनि शयुनि खे वॾो दर्जो ॾेई छॾी, कहिड़ो? व आलिमुन औ मुतअल्लिम, जा आलिम थी जा अञा सिखी बि थो, जा आलिम जा तालिब इल्म। इहे शयूं बचियल आहिनि हिन लानत मां। यानी ही जेके तूं किरोड़े लखे माण्हू ॾिसी बि थो हलनि चलनि बि था, वञनि था, रोज़ियूं कनि था, कमाइण था वञनि, होटलुनि ते वेठा आहिनि या सिनेमा ते वेठा आहिनि, इहे सभु शइ इन लानत में शामिलु थी विया। छो जो हीअ तालिब इल्म बि कोन्हनि, आलिम बि कोन्हनि ऐं अल्लाह जे ज़िक्र में बि कोन्हनि, जे अल्लाह जे कमनि खां बि ही निकिरी विया। अल्लाह जे कम कहिड़ा आहिनि? मिसाल को मस्जिद बि थो ठाहे, को ॿारनि खे पढ़ाए बि थो, को माण्हुनि खे हदीस बि थो सेखारे, क़ुर बि थो सेखारे, उहो बि न आहे। या को मस्जिद जी ख़िदमत थो करे, या को
के ग़रीबनि जे पोयां उन्हनि खे मदद करे थो, जा जिहाद ते निकितल आहे, जाणी अलाह जे कमनि मां कहिड़ो बि निकिरी वियो त उहो उन लानत में शामिलु थिए थो। हाणे ॾिसो जे अलाह रसूल जी लानत जे शइ ते जंहिं माण्हू ते अचे, पंहिंजे माल जे पोयां आहे, पंहिंजे ॿकरियुनि जे पोयां आहे, गाना ॻाईंदो थो अचे, इहो बीनू बि थो वॼाईंदो वते, इहो लानत में सभु शामिलु थी था वञनि। जेसि ताईं तुंहिंजी ज़ुबान अलाह जे ज़िक्र में न हूंदी त तूं कोन बचंदे हिन लानत मां, जेकी कंहिं वलीअ कान लानत हई अथई, कंहिं वॾेरे लानत कान हई अथई, कंहिं चङे मुड़ुस कोन लानत हई, अलाह रसूल जी तरफ़ां लानत आहे। ऐं लानत जी मक़सदु आहे त अलाह जे रहमत खां तर्द वल इबाद अन रहमतिल्लाह जी उलमा चवनि था। माना लाना उहा तर्द वल इबाद अन रहमतिल्लाह, अलाह जे रहमत खां इंसानु परे थी थो वञे। जेके माण्हू डूटिन ते था वञनि भॼंदा, तूं अलाह जो ज़िक्र कंदो वञ पंहिंजी ज़ुबान ते, इहो ॾुखी कोन तोखे लॻंदी। तूं भले पंहिंजे ॿनी में, ॿारे में, ॿकिरियुनि में, धनार में, छा भई तोखे ज़ुबान त आहे, इन में तूं इहो त तूं ज़िक्र करे सघंदे। ऐं ॿियो त जा आलिमुन औ मुतअल्लिम, जा आलिम आहीं, माण्हुनि खे सेखारी बि थो, इल्मु सेखारी बि थो, तौहीद सेखारी बि थो, अलाह रसूल जी शरीयत सेखारी बि थो, ऐं मुतअल्लिम जा तालिब इल्म ई सिखी थो, उहो इल्मु सिखी बि थो, त पोइ इन्हनि शयुनि मां तूं बचियलु आहीं। सो ॾिसो न, दुनिया ॾाढी किनी आहे, ॾाढी दुनिया गंदी आहे, इन्हनि शयुनि में इहे शयूं बचाइनि थो। ज़िक्र जे न इहे सभु शइ थी सघनि त ॾाढो भलो ज़िक्र बि तुंहिंजी ज़ुबान ते हुजे। जे आलिम थिए त पोइ तुंहिंजी ज़ुबान ते ज़िक्र हूंदो, जे तालिब इल्म बि थिए त ज़िक्र अलाह जो तुंहिंजी ज़ुबान ते हूंदो, छो जो शयूं तूं सिखी बि थो त ज़रूरु उन ते अमल कंदो हूंदे। त अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾियो थो, जा आलिम हुजूं, जा तालिब इल्म हुजूं, जा अलाह जा ज़ाकिर हुजूं। हींअर पोड़ा माण्हू नथो इल्मु सिखी सघे, मस्जिदुनि ते, मौलवियुनि जे मदरसनि में नथो पहुची सघे, तुंहिंजो ज़िक्र त ज़ुबान ते थी सघे थो। जेसि ताईं हिन दुनिया मां अखियूं मूटी ख़ैर सां पंहिंजी अमानत वञे अलाह ॾे, त इहो तुंहिंजी ज़ुबान ते ज़िक्र हुजे। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।